अवांखे अपडेट कयो अहम ख़बर आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो क़ौमी यूथ कन्वेंशन के ख़िताब। बिल्कुल नाज़रीन, सिर्फ़ सालार आऊं ब जिस्म एक जान थी मुल्क लाइ किरदार अदा कंदासीं। वज़ीर आज़म जो चवणु आहे त आइन क़ौमी वहदत जो मिसाल आहे। दिफ़ाई इदारनि मुल्क लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। असांखे मुल्की मईशत ठीक करणी आहे। मुल्की तरक्की नौजवाननि जे हथ में आहे। वज़ीर आज़म जो वधीक चवणु आहे त पाकिस्तान पंहिंजी मेहनत सां दुनिया में ऊचो मक़ाम हासिल करे रहंदो। अहम ख़बर आहे इस्लामाबाद खां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ क़ौमी यूथ कन्वेंशन खे ख़िताब कंदे चयो आहे त सिपह सालार आऊं ब जिस्म एक जान थी मुल्क लाइ किरदार अदा कंदासीं। आइन क़ौमी वहदत जो मिसाल आहे। दिफ़ाई इदारनि मुल्क लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। असांखे मुल्की मईशत ठीक करणी आहे। मुल्की तरक्की नौजवाननि जे हथ में आहे। पाकिस्तान पंहिंजी मेहनत सां दुनिया में ऊचो मक़ाम हासिल करे रहंदो। ख़बर अवां शेयर कई पिया इस्लामाबाद में। वज़ीर आज़म शहबाज शरीफ क़ौमी यूथ कन्वेंशन के ख़िताब कयो। सिपह सालार आऊं ब जिस्म एक जान थी मुल्क लाइ किरदार अदा कंदासीं। वज़ीर आज़म जो चवणु त आइन क़ौमी वहदत जो मिसाल आहे। दिफ़ाई इदारनि मुल्क लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। असांखे मुल्की मईशत ठीक करणी आहे। मुल्की तरक्की नौजवाननि जे हथ में आहे। पाकिस्तान पंहिंजी मेहनत सां दुनिया में ऊचो मक़ाम हासिल करे रहंदो।